अमेरिकी फौज खे खिते मां कढण जो वक़्तु अची वियो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो समाजी वेबसाइट ते बयान। अब्बास इराक़ची चयो त ईरान सऊदी अरब जो एहतराम करे थो ऐं भाउ मुल्क सम्झे थो। ईरान जूं कार्रवायूं दुश्मन ख़िलाफ़ आहिनि जेके अरबनि तोड़े ईरान जो एहतराम नथा कनि। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान हिकु भेरो ॿीहर अमेरिका सां सिधियुनि ॻाल्हियुनि जी तरदीद कंदे चयो आहे त 31 ॾींहनि दौरान अमेरिका सां का बि ॻाल्हि ॿोल नाहे थी। ईरानी क़ौम दोखनि खे न विसारींदी, दिफ़ा जारी रखंदी। डोनाल्ड ट्रंप अपनाई हुर्मुज़ खोलण बिनाई ईरान खिलाफ़ जंग ख़त्म करण लाइ तैयार। वेझनि सलाहकारनि खे आगाही ॾेई छॾी। अमरीकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल जी दावा। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त आबनाई हुर्मुज़ खे घणी देर बंदि नथो रखी सघिजे। आबनाई हुर्मुज़ ते टूल टैक्स बि क़बूल न हूंदो। व्हाइट हाउस जे तर्जुमान कैरोलिन लेविट चयो आहे त सदर ट्रंप 6 अप्रैल खां पहिरीं ईरान सां मुआहिदो चाहे थो। सदर ट्रंप अरब मुल्कनि खे जंग जो ख़र्च बर्दाश्त करण जो बि चई सघे थो।